अस्सलाम वालेकुम। Pixellab जी एप्लीकेशन डाउनलोड करण जे लाइ तव्हांखे प्ले स्टोर ते वञणो पवंदो। हिन जे लाइ प्ले स्टोर खोलींदासूं, हिते लिखंदासूं Pixellab, PIXELLAB Pixellab, ठीक। हिन ते सर्च कंदासूं। सभ खां पहिरीं इहे जेका ईंदी Pixellab जी एप्लीकेशन, हिनखे मूं वटि त मुंहिंजी सिंधी एप्लीकेशन इंस्टॉल थियल आहे। जेकॾहिं उहा तव्हां डाउनलोड करणु चाहियो था त जेका इहा आउं यूज़ करे रहियो आहियां, हिन में सिंधी ऐं उर्दू इंग्लिश फ़ॉन्ट आहिनि। उहा करणु चाहियो था त डिस्क्रिप्शन में हिन जी लिंक मौजूदु आहे, उतां खां तव्हां डाउनलोड करे सघो था। उन जो इंटरफेस इहा आहे Pixellab, इहा आहे। अहिड़े नमूने सां हिन में तव्हांखे सिंधी ऐं उर्दू फ़ॉन्ट मिली वेंदा। Pixellab जी एप्लीकेशन जेका तव्हां डाउनलोड कई आहे उनखे ओपन कंदासीं। जीअं मुंहिंजी मोबाइल में जी Pixellab जी एप्लीकेशन आहे, हिनखे आउं ओपन कंदुसि। ओपन करण खां पोइ एप्लीकेशन अहिड़े नमूने सां ईंदी। तव्हां उनखे डिलीट कंदासीं। हिनखे सिधी मोबाइल ते बि हलाए सघिजे थी ऐं पासीरी मोबाइल करे हलाए सघिजे थी। हिन जे लाइ आउं हिनखे पासीरी मोबाइल कंदुसि त जीअं हीअ एप्लीकेशन वीडियो मुंहिंजे फुल साइज़ में अचे ऐं मूंखे सम्झण में सवलाई थिए। अॼु जो पंहिंजो पहिरियों लेसन आहे लोगो डिज़ाइन करणु। जीअं फेसबुक जे लाइ या यूट्यूब जे लाइ, इंस्टाग्राम कंहिं बि जे लाइ लोगो कहिड़े नमूने सां ठाहिजे, इन जे लाइ तव्हांखे आउं इहो हिकु सिंपल तरीक़ो ॿुधाईंदुसि ऐं तव्हां उन ई नमूने सां Pixellab एप्लीकेशन ते पंहिंजे मोबाइल ते लोगो डिज़ाइन करे सघो था। कंहिं बि कंपनी जे लाइ या सेंटर लाइ, स्कूल जे लाइ, कंहिं बि शइ जे लाइ तव्हां लोगो डिज़ाइन करे सघो था। इन जे लाइ पाण खे ए जे पासे मंझि निशान खे जेको ॾिसो पिया क्लिक थिए पियो, इनखे कंदासीं। उन खां पोइ शेप में वञी, शेप में मुख़्तलिफ़ शेप आहिनि, पर पाण खे हीअ खणी हिन फस्ट नंबर ते जेको आहे हिनखे गोल कंदासीं, फुल साइज़ ते कंदासीं 100 ते करे। उन खां पोइ हिनखे जेतिरो पाण खे करिणो आहे अहिड़े हिसाब सां कंदासीं। उन खां पोइ हिन जो कलर जेको आहे उहो चेंज कंदासीं। मुख़्तलिफ़ कलर आहिनि, हिते तव्हां पंहिंजी पसंदि जो कलर सिलेक्ट करे सघो था। जीअं आउं हिनखे थो करियां अहिड़े तरीक़े सां। उन खां पोइ हिन जो वरी हिकु ॿियो डुप्लीकेट ठाहींदासीं। उन खां पहिरीं हिन जी पोजीशन सेट कंदासीं। हुन जो हिकु डुप्लीकेट कॉपी कंदासीं। हीअ कॉपी पियो आहे हिन जो ऑप्शन, हिन ते कॉपी कंदासीं। कॉपी करण खां पोइ हिनखे रखी हिते हिनखे बि साॻी पोजीशन में आणींदासीं। हुन खां पोइ रिलेटिव पोजीशन, ठीकु आहे। हुन खां पोइ हिन जो वरी ॿियो उहो क्रॉप कंदासीं, ठीकु आहे। क्रॉप करण जे लाइ पाण खे हिन जी जेको कलर जेको आहे उहो चेंज कंदासीं। कलर खे चेंज करण लाइ कलर में वेंदासीं। कलर पियो आहे, हिनखे वञी हिन जो कलर हीअ कंदासीं ग्रीन, रेड, ॻाढ़ो कलर। उन खां पोइ क्रॉप में वञी हिनखे जेतिरो पाण खे रखिणो आहे कट कंदासीं, ठीकु। अहिड़े हिसाब सां वरी हिनखे कॉपी कंदासीं, वरी ॿियो ठाहींदासीं। हिन जी पोजीशन जेका आहे पोजीशन सारी खी ॿियारींदासीं। उन खां पोइ हिनखे क्रॉप कंदासीं, कलर चेंज कंदासीं, कलर में वञी कलर चेंज कयोसि। हाणे हिन जो
क्रॉप करानी कट करानी जेतिरो पाण खे रखिणो आहे। अहिड़े हिसाब सां हिनजी पोजीशन सेम ॾियणा, सॉरी पोजीशन जेका सारी की भेजना उन खां पोइ हिनखे छा कंदासीं, लॉक कंदासीं। लॉक करण खां पोइ हिनखे ॿिन्हिनि खे ग्रुप में कंदासीं। ग्रुप जे लाइ पाण खे ई जेको डॉट ई ॾिसो पिया ऐं हिनखे क्लिक कंदासीं। उन खां पोइ वरी हिन मंझि वेंदासीं, इहे ग्रुप आहिनि, हिननि ॿिन्हिनि खे सेलेक्ट कंदासीं। पोइ हिनखे कंदासीं ग्रुप में वञी पोइ वरी हिन मंझि ओके कंदासीं। हाँ हीउ ग्रुप थी वियो, ठीकु आहे। हिनखे लॉक कंदासीं। लॉक करण खां पोइ वरी स्टॉक में वञी हिनजो जेको आहे गोल जो पोयां लाइन अचे थी उहा ॾींदासीं। अहिड़े हिसाब सां जेतिरी साइज़ रखणु चाहियो तव्हां रखी सघो था। ऐं सिर्फ़ु हिनजी साइज़ 5 थो रखां, ठीकु आहे। तव्हांजी मर्ज़ी आहे पोइ जेका रखणु चाहियो। उन खां पोइ हेठि जी साइज़ भी कुझु करियूं, गोल साइज़ जो आहे या 5, ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां ही थी वई। हाणे वरी हिकु ॿियो गोल ठाहींदासीं। तो हिन जो कलर पे ब्लैक कंदासीं। अहिड़े हिसाब सां ब्लैक कलर करे हिन जी थोरी साइज़ फुल कंदासीं त जीअं सही बीहे सेटिंग। वरी हिन जी पोजीशन जेका आहे हिते सिधी कंदासीं ऐं हिन जो कलर पे स्ट्रोक जेको आहे लाइन जेका आहे गोल इहा ॾींदासीं। अहिड़े हिसाब सां हिनखे लॉक कंदासीं। तालो ॾिसो हिनखे हीअं कंदासीं न त पोइ हीअ वरी हीअं कोन थींदो, ठीकु। हाणे हिन खां पोइ पाण खे छा करिणो पवंदो, हिते तारा लॻाईंदासीं, ठीकु आहे। तारा लॻाइण लाइ पाण खे हिन में वञी एक्सपोर्ट में वञणो पवंदो। एक्सपोर्ट में वञी को बि तव्हां गूगल जा स्टार खणी सघो था। खणण खां पोइ तव्हां गैलरी में जा खणी हिते रखी सघो था। हिनखे थोरो हिनजो साइज़ फुल कंदासीं पिया, हिनखे ज़ूम कंदासीं। अहिड़े नमूने सां ज़ूम करे वरी हिनखे हिते कंदासीं। हिनजो कलर चेंज कंदासीं। तारे जो कलर सही आहे, हीउ कलर वरी हिनखे ॿियो कॉपी कंदासीं। कॉपी करण खां पोइ वरी हिनखे हीअं कंदासीं। हिनखे हिते रखंदासीं, ठीकु। हाणे वरी नंढो कंदासीं। अहिड़े नमूने सां हाणे आई आहे बारी टैक्स जी। टैक्स लिखंदासीं, ठीकु आहे। टैक्स लाइ उहो सॉरी तव्हांखे ॿुधाईंदुसि, ए जो ऑप्शन ई पिया। ए मंझि वञी टैक्स खे ज़ोर ॾींदासीं त हीउ ईंदो। पोइ उन में एडिट माना तव्हां हिन में टैक्स लिखी सघो था। हिनखे हीअं करे हितां बि डिलीट करे सघो था। जेकॾहिं ईअं नथा करणु चाहियो यको मुकमल डिलीट करणु चाहियो था त पोइ इहो जेको दॿो पियो आहे हिनखे कंदा त हीअं डिलीट थी वेंदो। अहिड़े हिसाब सां तव्हां टैक्स लिखी सघो था। जीअं पंहिंजो लोगो ठाहिण जे लाइ टैक्स लिखो।
हाँ फ़ॉन्ट चेंज कंदासीं। फ़ॉन्ट जे लाइ फ़ॉन्ट में वेंदासीं, उतां तव्हां को फ़ॉन्ट खणी सघो था। जाम ई खणी हिन जी पोज़ीशन जेका उहा सही भरींदासीं। पोज़ीशन बीहण जे लाइ पाण खे पोज़ीशन में रिलेटेड पोज़ीशन में वञी सही ओके अहिड़े नमूने सां हीअ थी वियो। इन खां पोइ मथियूं टेक्स्ट जेको आहे उहो लिखंदासीं। वरी टेक्स्ट में वेंदासीं, वञी वरी हिते टेक्स्ट लिखंदासीं। सब्सक्राइब माय यूट्यूब चैनल। ठीक अहिड़े नमूने टैक्स जे लाइ फ़ॉन्ट में वेंदासीं। फ़ॉन्ट में वञी हितां खां पंहिंजो टैक्स ॻोल्हींदासीं। जेकॾहिं हीअ ऐप तव्हां जेका आउं यूज़ करे रहियो आहियां या डाउनलोड करणु चाहियो था त इन जो डिस्क्रिप्शन में लिंक तव्हांखे मिली वेंदो। हिन ऐप में हूअ ऐप हीअ ऐप साॻी आहे, पर हिन में फ़ाइदो इहो आहे त तव्हांखे सिंधी ऐं उर्दू ऐं इंग्लिश फ़ॉन्ट तमामु बहितरीनु मिलंदा। हुन मंझि तव्हांखे डाउनलोड इंस्टॉल करणा पवंदा फ़ॉन्ट अलॻि सां खणी, पर हिन मंझि ऑटोमेटिक तव्हांखे फ़ॉन्ट मिली वेंदा। ये ॾिसी रहिया आहियो तव्हां मुख़्तलिफ़ फ़ॉन्ट आहिनि। हा हीअ खणंदा ठीकु, हीअ खणी ओके कंदासीं। ओके करण खां पोइ हीअ हिनखे थोरो फ़ॉन्टनि खे नंढो कंदासीं। हिनखे वरी गोल कंदासीं। जे लाइ पाण खे हेठि हलिणो पवंदो। ABC लिखियो पियो न हीअ, हिनखे क्लिक कंदा। हिनखे क्लिक करण खां पोइ हिनखे हिन पासे जिते रखणु चाहियो उते रखी सघो था। अहिड़े हिसाब सां उन खां पोइ हिनजी वरी साइज़ बि आहे। जेकॾहिं साइज़ वॾी करणु चाहियूं त हीअ पोज़ीशन साइज़ लिखी पई आहे इन में वञी वरी किथे वेंदासीं ABC में वञी वरी हिनखे सेटिंग सही कंदा तो मामूली सही आहे। अहिड़े नमूने सां पोज़ीशन जे वरी ॾिसूं था, पोज़ीशन बीहारे हुनजी सही आहे ओके। हाणे वरी टैक्स में वञी वरी ॿियो टैक्स खणंदासीं। हिते जे लाइ एडिटिंग में वेंदासीं। एडिटिंग में वञण खां पोइ हिते वरी हिनखे डिलीट करे लिखंदासीं टैक्स अहिड़े हिसाब सां। जीअं मुंहिंजे यूट्यूब चैनल जो नालो ई आहे, हिन हिसाब सां आउं हीअ लिखंदुसि। उन खां पोइ फ़ॉन्ट में वञी वरी को फ़ॉन्ट खणंदासीं था। जीअं हीअ थो खणा उन हिसाब सां अञा फ़ॉन्ट चेंज करियो। हीअ सही कोन्हे। जीअं फ़ॉन्ट में वञी वरी फ़ॉन्ट खणंदासीं। को फ़ॉन्ट खणंदासीं फ़र्ज़ करे कहिड़ो हिको खणूं जेको खणूं हीअ सही आहे। ठीकु आहे। हिनखे वरी ABC में वञी हिनखे वरी हीअं कंदा। अहिड़े हिसाब सां उन खां पोइ हिनजी पोज़ीशन वरी पाण पोज़ीशन में वञी सही कंदासीं। ओके डन। हाणे बाक़ी रहियो
पाण खे लॻाइणो आहे हिते हिते हा सॉरी लॉक कंदासीं तालो लॻाईंदा सभिनी खे ठीकु इन खां पोइ वरी हिन में वञी स्टीकर में वेंदा आहियूं स्टीकर खां पोइ हिन में पाण खे उहो सोशल स्टीकर जेको आहे न उहो ॻोल्हणो आहे उहे लॻाइणा आहिनि सोशल स्टीकर किथे न हेठि अञा किथे ओ ही पिया आहिनि सोशल स्टीकर अची विया हिननि खे क्रॉप कंदा आहियूं पहिरीं कंदा आहियूं फेसबुक वारा इहे ट्विटर क्रॉप करण जे लाइ वरी क्रॉप कंदा आहियूं फेसबुक ट्विटर यूट्यूब खे अहिड़े हिसाब सां वरी हिन जी सेटिंग ॾींदासीं पोज़ीशन रिलेटेड पोज़ीशन सही ओके वरी हिन जी कॉपी कंदासीं ठीकु आहे कॉपी करण जे लाइ कॉपी करे वरी हिते रखण जे लाइ पाण खे कॉपी करण खां पोइ हिन जो बि क्रॉप करण खां पोइ पाण खे हिन जो वरी व्हाट्सएप इंस्टाग्राम इन्हनि जी करणी आहे इहे ठीकु अहिड़े हिसाब सां उन खां पोइ हिकु ॿियो टेक्स तालो लॻाईंदा तालो लॻण खां पोइ नाले खे जेको आहे न हिन जो तालो हटाईंदासीं हिन जो तालो हटाईंदासीं हिन जो तालो हटाए हिन जी पोज़ीशन जेका हिते सही आहे हिन खां पोइ वरी हिन खे ताले खे ॾींदा हाणे बारी आहे हिन जी सेव करण जी हाणे हिन खे सेव करण जे लाइ पाण खे छा करिणो पवंदो उहो हिन में वेंदा आहियूं हिन में कहिड़े में हिन में वञी पोइ ट्रांसपेयर हिन ते ईंदा आहियूं हिनखे हीअं कंदा त ही PNG में थी वेंदो ठीकु आहे PNG में थियण खां पोइ वरी सेव में वेंदा आहियूं सेव किथे इहो सेव इज़ इमेज में वेंदा सेव इज़ प्रोजेक्ट ॾींदासीं त हीअ पाण जो वरी कमु जारी रखण जे लाइ प्रोजेक्ट मुंहिंजे सेव हिन मुंहिंजी सेव करे सघंदो या सेव इज़ इमेज में कंदासीं त हीअ तस्वीर में सेव थींदो उन खां पोइ हिन जी हिन खे क्लिक कंदासीं कहिड़े खे हिन खे खां पोइ हिन में तव्हां कहिड़ी तस्वीर में माना लो में रखणु चाहियो था मीडियम में हाई में या वेरी हाई में या अल्ट्रा में माना पाण रखंदा आहियूं अल्ट्रा में क्लियर तस्वीर अचे साफ़ु टुटे न अहिड़े हिसाब सां हिन खे सेव कंदासीं रीडिंग थी रही आहे सेव में सेव थी वई सेव थियण खां पोइ हाणे वरी तव्हांखे ॿुधाईंदो कीअं लॻाए सघूं था सेव इम्पोर्टेड में वञी गैलरी में जहाँ तस्वीर या हुई पिया अहिड़े नमूने सां सेव थी वेंदी लॻाए सघूं PNG मां जिते लॻाइणु चाहियो इहो अॼु जो पंहिंजो लेसन कोर्स जो पहिरियों लेसन जेको लोगो ठाहिण जे हवाले सां इंशाल्लाह तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो जेकॾहिं का बि ॻाल्हि सम्झ में न अचे त कमेंट्स में असांखां पुछी सघो था जेकॾहिं अहिड़ा ख़ूबसूरत लोगो ऐं पंहिंजी कंपनी जे लाइ या प्रोफाइल जे लाइ पिक्चर जे कंहिं बि शइ जे लाइ ठाहिणु चाहियो था त असांजे सां राब्तो करियो ऐं असीं तव्हांखे पेड लोगो ठाहे ॾींदासीं